सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़ सिंधी दोस्ताना साथियुनि जो थोराइतो आहियां जो मुझे हिन सिलसिले में तमामु घणी दिलचस्पी ज़ाहिर कयो पिया, पंहिंजा राया ॾियो पिया। इन्हनि ई रायनि ऐं मशवरनि ऐं तव्हांजी दिलचस्पी जी बुनियाद ते हीउ सिलसिलो जारी रहंदो। अॼु पाण क़दीम सिंध में वैदिक दौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त वैदिक दौर कॾहिं शुरू थियो, सिंधू तहज़ीब खां पोइ ही दौर छा इंडस वैली सिविलाइज़ेशन जो तसलसुल हुयो या सिंधू तहज़ीब ऐं वैदिक दौर में को हमिलो या का ॿाहिरीं वालार या मुदाख़लत मौजूदु हुई। त मुंहिंजा साथियो पंहिंजी ॻाल्हि ॿोल सिंध में वैदिक दौर ऐं सिंधू तहज़ीब जे विच में लाॻापे जो जाइज़ो पेश करे थी। पुराणी तहक़ीक़ 100 साल अॻु जी तहक़ीक़ में आर्याई हमले वारो नज़रियो ग़ालिब रहियो। ॿुधायो वियो त भई आर्यनि हिते हमिलो कयो, सिंधू तहज़ीब खे फना कयनि ऐं हिन तहज़ीब जो ख़ात्मो कयनि। पर जदीद आसार क़दीमा जीनिया ते साइंसी तहक़ीक़ आर्याई थ्योरी वारे नज़रिए खे रद्द कयो आहे ऐं सिंधू तहज़ीब जे सक़ाफ़ती तसलसुल जी नई जेका तहक़ीक़ आहे, नई खोज आहे, उहा हिमायत करे थी, माना कंटिन्यूटी जारी रही। सिंधू तहज़ीब ऐं वैदिक तहज़ीब, माना वैदिक तहज़ीब सिंधू तहज़ीब जी कंटिन्यूटी सक़ाफ़ती तहज़ीबी तसलसुल हुयो। हाणे पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो बुनियादी दलील इहो आहे त सिंध में वैदिक दौर कंहिं ओचिते हमले जो नतीजो न, पर सिंधू तहज़ीब जे तदरीजी इर्तिक़ा जो तसलसुल हो। माना 1500 क़बल मसीह खां पोइ सिंधू तहज़ीब जॾहिं ढुरकी पई, उनखां पोइ ही जेको आहे सो वैदिक दौर शुरू थियो ऐं उहो सिंधू तहज़ीब जो तसलसुल हुयो। आसार क़दीमा वैदिक के अदब जहिड़ो ऋग्वेद ऐं समाजी ढांचनि मां अहिड़े तसलसुल जा वाज़िह इशारा मिलनि था। बरे सग़ीर जी क़दीम तारीख़ में वैदिक सक़ाफ़त जी असुलियत बाबति बहस तमामु घणो पुराणो आहे। रवायती नज़रिए मूजिबि आर्याई क़बीलनि 1500 क़बल मसीह धारे बर सग़ीर में दाख़िल थी सिंधू तहज़ीब खे ख़तमु कयो। पर जदीद तहक़ीक़ हिन नज़रिए खे चैलेंज कंदे ॾेखारे थी त सिंध ख़ासि तौर ते मुंहनि जो दड़ो जहिड़नि माॻनि मां कंहिं वॾी तबाही जा सबूत नाहिनि मिलिया, न वरी हिकु ई वक़्त के इहे शहर तबाह थियल आहिनि। इन जे बदिरां तदरीजी तब्दीली ऐं मक़ामी इर्तिक़ा जो अमल नज़र अचे थो। जदीद जेके दौर जा साइंसदान आहिनि, आर्कियालॉजिस्ट आहिनि, जीनियाती माहिर आहिनि, उहे चवनि था त मक़ामी इर्तिक़ा जो ही अमल हुयो। मोर्टिमर वेलर जो ख़्यालु हो त आर्याई हमले सिंधू तहज़ीब ज़वाल आंदो, उनजो सबबु बणियो। हिन नज़रिए जो बुनियाद हुन महदूद आसार क़दीमा ऐं ऋग्वेद जी मख़सूस तशरीह ते रखियो। उन वक़्तु हुन वटि सबूत मौजूदु न हुया, सिंधू तहज़ीब बाबति वधीक मवाद मौजूदु न हो, काफ़ी माॻ जेके आहे से दरियाफ़्त न थिया हुया, न वरी उन्हनि ते साइंसी बुनियादनि ते का तहक़ीक़ थी हुई। उन चंद शयुनि खे, चंद लकावनि खे आॾो रखी इहो नज़रियो ॾिनो। हाणे जदीद माहिरनि जहिड़ो जिम जी शेफर ऐं पोसेल हिन नज़रिए खे रद्द कयो आहे। ग्रीगरी पोसेल हिन नज़रिए खे रद्द कया। उन्हनि मुताबिक़ सिंधू तहज़ीब ऐं वैदिक दौर जे विच में सक़ाफ़ती तसलसुल मौजूदु आहे। हाणे हिन मुताले में मयारी तरीक़ो इख़्तियार कयो आहे जंहिंमें असां हिन तहक़ीक़ में जदीद ज़रिया इस्तेमालु कया आहिनि तहक़ीक़ जा। आसार क़दीमा जा सबूत,
वैदिक अदब ख़ासतौर ऋग्वेद, ॿियो जीनियाती तहक़ीक़, टियों समाजी ऐं सक़ाफ़ती तजियो। सिंध में जेके क़दीम आॻ आहिनि उनजे खोटाइण मां ज़ाहिर थिए थो त तब्दीली तदरीजी हुई, इहा ओचितो न हुई। मुंहनि जो दड़ो जेको वॾो बाग़ हो सिंधु तहज़ीब जो, वॾे पैमाने ते तबाही जा उतां निशान न आहिनि मिलिया। ज़रई निज़ाम साॻियो जारी रहियो। बर्तननि ऐं सक़ाफ़ती शयुनि में उहो साॻियो तसलसुल मिले थो जेको सिंधु तहज़ीब ऐं उनखां पोइ वैदिक तहज़ीब में हुयो। हाणे इहे नतीजा ॾेखारनि था त समाज आहिस्ते आहिस्ते शहरी ज़िंदगीअ खां ॻोठाणनि ढांचनि ॾांहुं मुंतक़िल थियो। कैनवायर जो बि इहो ख़्यालु आहे, पोशल जो इहो ख़्यालु आहे, उन्हनि इहा तहक़ीक़ करे साबित कयो आहे त वैदिक दौर सिंधु तहज़ीब जो तसलसुल। ऋग्वेद में सिंधु दरिया जो बार बार ज़िक्र मिले थो, जेको वरी सिंधु जेको लफ़्ज़ आहे उहो दरियाए सिंध लाइ इस्तेमालु थियो आहे। हाणे इहो ज़ाहिर करे थो त सिंध वैदिक दौर में अहम इलाइक़ो हुयो। उन दौर जो जाग्राफ़ियाई तसलसुल बरक़रार रहियो। जीनियाती ऐं ॿियो जेको इंसानियाती सबूत, एंथ्रोपोलॉजिकल एविडेंस आहिनि, जेनेटिक एविडेंस आहिनि, जदीद जेके जीनियाती तहक़ीक़ ॾेखारे थी त बरे सग़ीर में आबादीअ जो तसलसुल मौजूदु रहियो ऐं कंहिं वॾे पैमाने ते आबादी जे तब्दीलीअ जा सबूत न आहिनि मिलिया। बीबी लाल जो बि इहो ख़्यालु आहे। हुन बि इहो तहक़ीक़ सां साबित कयो आहे। इंसानी हॾनि जे मुताले मां पिणु इहे सबूत मिलिया आहिनि त तशदुद जा वॾा निशान न आहिनि। आबादीअ जे तसलसुल जा इशारा मिलनि था, माना साॻिया माण्हू पोइ बि आबाद रहिया ऐं उहे मुंहनि जो दड़ो सिंधु तहज़ीब ऐं वैदिक तहज़ीब में जे दौरान में साॻिया ई माण्हू हिते आबाद हुया ऐं उन्हनि जो हिते माना जेको आहे समाजी सिरिश्तो मौजूदु रहियो। हाणे सिंधु तहज़ीब ऐं वैदिक दौर जे विच में कुझु मुशाबतूं बि आहिनि, हिकु जहिड़ियूं आहिनि। बाहिजी अहमियत, ज़रई ऐं माल पालण वारी मुइशत, कुदरती क़ुवतुनि सां लाॻापियल अक़ीदा। हाणे इहे सभु सक़ाफ़ती तसलसुल जा इशारा आहिनि। हाणे हिन दौर में ई जेके तब्दीलियूं आयूं उन्हनि में वॾनि शहरनि जो ज़वाल थियो, क़बीलाई निज़ाम उरूज हासिलु कयो, राजा सभा ऐं संती जहिड़ा इदारा जुड़िया। इहे तब्दीलियूं जेके हुयूं तदरीजी इर्तिक़ा जो नतीजो हुयूं। हाणे सिंधु तहज़ीब ऐं वैदिक तहज़ीब बाबति जेको बहस आहे उहो मजमूई तौर ते आसार क़दीमा, वैदिक अदब ऐं जीनियाती तहक़ीक़ माना इहा गर्जी ज़ाहिर कनि था त आर्याई हमले वारो नज़रियो कमज़ोर थी चुको आहे। सक़ाफ़ती तसलसुल जो तसवर वधीक मज़बूत आहे। सिंध हिन तब्दीली खे सम्झण लाइ अहम मर्कज़ आहे ऐं सिंधु तहज़ीब जेका ढुरकी पई उहा कंहिं वॾे ॾुका सोकहिड़ी मौसमी तब्दीली सबबि उनजो ज़वाल थियो। पाणीअ जी खोट सबबि, दरिया जा वहकिरा सुकी वञण सबबि, बरसातूं न पवण सबबि सिंधु तहज़ीब जो ज़वाल थियो। हाणे हिन पंहिंजी ॻाल्हि ॿोल मां इहो नतीजो निकिरे थो त सिंध में वैदिक दौर कंहिं हमले जो नतीजो न हो, पर सिंधु तहज़ीब जे इर्तिक़ा जो तसलसुल हुयो। सिंध जी तारीख़ खे हाणे हिकु मुसलसिल तहज़ीबी अमल तौरु सम्झणु घुरिजे। उनखे ओचितुनि तब्दीलियुनि जे सिलसिले में ॾिसणु न घुरिजे त को वॾी तब्दीलियूं आयूं, वॾो हमिलो थियो, लॾपलाण थी, माण्हू था भॼी विया हलिया, शहर छॾे विया हलिया, तहज़ीब फना थी वई, ॿिया माण्हू ॿाहिरां आया उहे क़ाबिज़ थी विया। इहे जेके आहिनि सभु नज़रिया थ्योरीज़ जेके आहिनि जदीद तहक़ीक़ उन्हनि खे बेबुनियाद करार ॾिनो आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।